सुन सबाजा सुपारी सुन सबाजा सुपारी नारो निलहबान नारो निलहबान नारो निलहबान नारो निलहबान कबीर सारा कान या अमन अमान कबीर सारा कान या अमन अमान अमन अमान अमन अमान अमन अमान है अमन अल्लाह ॾिना आहिनि जेके असांजी तारीख़ जो हिसो आहिनि ऐं निहायत एतिराम सां मदद अली सिंधी साहिब जिन खे गुज़ारिश कंदुसि त पाण इन्हनि किताबनि जो तारुफ़ पंहिंजे आॾो पेश कंदा। दोस्तों शाह लतीफ़ जापानी सेक्रेटरी कल्चर डॉक्टर नसीम गानी साहब साहब डीजी कल्चर लाशारी साहब जी लतीफ़ जी एसम जे हवाले सां मकाला पढ़िया वेंदा कुछ शयूं इंपॉर्टेंट हूंदियूं आहिनि जीअं हुन गैलरीज़ लोक अदब जे हवाले सां सुबुह जी बहितरीन ढोलक प्लेयर बहितरीन घड़ा नवाज़ उन जो मुख्तलिफ धाराऊं हुजनि उन जा मुख्तलिफ फिक्री रुख हुजनि लाड़ा हुजनि उन्हनि ते बहितरीन हुननि वटि कमांड आहे। ताज़ो ई सिंधी ॿोली जे बाख्तियार इदारे में चेयरमैन जी मोहतरम साईं अब्दुल अलीम लाशारी साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अॼोकी इन तक़रीब में अवां सभिनी सां मुखातिब थियनि। इहे ॼण अवां सभिनी ॾुखोयलनि सां हिन ॾुख में शिराक सिंधी तर्जुमो शायदि थियो आहे। हीअ किताब साईं मूंखे जेको ॿुधायो त MM दुदूमल जे नाले सां MM गिदवाणी नाले सां हिकिड़ो राइटर हो उन जो किताब पाण हुन ॾींहं ते शाह जुराब पेश कंदा सेक्रेटरी कल्चर डायरेक्टर जनरल्स मोहतरम फ़कीर शाह नवाज़ जी तारीख़ ते अथॉरिटी आहिनि कराची सिंध जी मारवी हुननि जो जॉइन कंदी ऐं इहो सेशन असांखे बगालनि जी निशस्त ते हूंदो। असीं राति देरि ताईं सभु भिटाई जो बेड़ो पूरी अक़ीदत ऐं सादगीअ सां पंहिंजे हिन मुमताज़ मिर्ज़ा उम्मीद आहे त हीउ हिकिड़ो मैसेज हूंदो सिंधी जे माण्हुनि लाइ ऐं ज़ाहिर भिटाई जो मैसेज उम्मीद प्यार मोहब्बत इंशाअल्लाह वो वक्त करीब ईंदो जॾहिं असीं हिननि साॻे जे लतीफ़ इराग जे जो दंबूरो कुलनि ते खयो जेके सिंधी में तर्जुमो कयो आहे गंज शरीफ़ जे जेको मुंतखब इंतखाब आहे वो डॉक्टर अब्दुल रसूल कादरी साहब जिन जे तरफ़ां थियल आहे। शाह लतीफ़ जेको MM गिदवाणी साहब जो आहे सभिनी महिनतुनि जे पुठियां सरदार अली शाह साहब जिन जा एफर्ट्स आहिनि ऐं हिन साल तमामु अहम मुताले जे लाइ